ठारू शाह मावा के खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह वार्ड नंबर 8 जे रहवासी नबी बख्श कलोड़ो पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾिजी ठारू शाह थाणे आॾो एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त ठारू शाह थाणे जा 2 पुलिस एहलकार जिन में शाहिद कलोड़ो ऐं मुमताज़ मौर्य, जंहिं हिकु हफ़्तो अॻु मुंहिंजो पुटु शाकिर कलोड़ो जेको ॻोठां भेण खे दवा लाइ अची रहियो हुयो त खेसि डिग्री कॉलेज ठारू शाह वटां खंभे गुम करे छॾियो आहे, जॾहिं त पुलिस जा एहलकार मूंखां पुट जे आज़ादीअ लाइ 50,000 भुंग घुरी रहिया आहिनि। हुन जो हिकु टार्चर सेल बि आहे जेको शाख जे हेठां मुबारक सियाल जी जाइ बरसाई आहे, जिते माण्हुनि खे बांदी बणायो वञे थो ऐं खुलेआम रिश्वत वठे थो। जॾहिं त असां एसपीअ वटि बि विया आहियूं पर को बि तदारुक न थियो आहे। हुन चयो त मुंहिंजो पुटु ज़ाहिर नथा कनि। असांखे शक आहे त शायदि कलोड़ो पंहिंजी भाॼईअ वांगुरु असांजे नींगर खे बि क़तल करे छॾींदो। हुननि वधीक चयो त ताज़ो शम्मू कबाड़ीअ खां शाहिद कलोड़ो 15,000 रिश्वत वठी जेका हुन वापसि कई। जंहिं शहर में जेको ताज़ो दुकान भॻो उन में बि शाहिद कलोड़ो मुलविस आहे। शहर में मंछा जो कारोबार बि कंदो आहे। हुननि चयो त फौरी तौर ते असांजे नींगर खे आज़ादु करे करप्ट पुलिस एहलकार ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई करे शहर जो अमन अमान बहाल कयो वञे ऐं नींगर खे फौरी तौर आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसीउ कयो वेंदो। केरु आहियो तव्हां? नालो तव्हांजो? नबी बख्श नालो आहे मुंहिंजो। ज़ात जो कलोड़ो। हाँ जी, छा मसलो आहे? मसलो साईं इहो आहे त मुंहिंजो पुटु जेको आहे 2 तारीख़ पंहिंजो शाकिर नालो अथसि, अचे पियो दवा ते पंहिंजे भेण खे वठी, जंहिंमें ज़कायत जा पैसा सरकारीअ जा उहे बि गीदे में हुअसि। मोबाइल ऐं गाॾी CD आहे। मुंहिंजो पुटु गुम कयो अथई 2 तारीख़ शायदि ऐं पंहिंजो मोरे गुम कयो आहे, मुमताज़ मोरे गुम कयो आहे, जंहिंमें अॼु ताईं 9 ॾींहं असांखे को बि माण्हू मिलाए नथो त अलाए केॾे गुम कयो अथई। मस्तु इहा तालिब जी अलाए कहिड़ी जॻह शाकिर जंहिंमें उन में गुम करे मूंखे चई 50,000 ॾे त तुंहिंजे छोकिरे खे छॾिया न त कोन छॾंदुसि। इहो तव्हांखां 50,000 शायदि घुरियो आहे ऐं मुमताज़ मोरे त मूंखे ॾे 50,000 त तोखे छॾंदासीं। केस बेस बि कोन था कयूं। असांजे न को फ़िरियादी न को शायदि को बि फ़िरियादी चए असांजे मथां मुंहिंजे